वाला रूंडे जाबर जे ठा करण जे लाइ आहिनि। सामल खाना शायदि इन मक़सद लाइ इन रूंडे खे जाबिर जी औताक ते वठी विया आहिनि। भले रूंडे जाबर खे भले साईं ते शेरल हथ रखाए, पर पक ॼाणो त इन्हनि जूं नियतूं ऐं दिलियूं कॾहिं बि साफ़ कोन थियूं। सुठो भले दिलियूं साफ़ न हुजनि, पर इन ठा पोयां उन्हनि जो मक़सदु कहिड़ो हूंदो? हिन वक़्तु हैदर वो फ़िलहालु असांखे मारण जूं ॻाल्हियूं कंदा। सोट असां उन्हनि खे एतिरी डर छो पिया ॾियूं? इन खां पहिरियां जो अहिड़ो क़दम खणनि, असांखे अॻिते वधी उन्हनि खे ख़तम ई करणो पवंदो। सो असांजो ख़ौफ़ हिन वक़्तु हुननि जी दिलुनि में घर करे वियो आहे। हक़ीक़त त इहा आहे त हींअर उन्हनि जी रातुनि जो निंडूं आराम आहिनि। सरियाम उन्हनि जे घरनि जे साम्हूं बि उन्हनि खे निंधण को करे कुटियो आहे। अञा हिन खां वधीक बि कहिड़ी तस्वीर रखी मौत। सामल खान हैदर चाहे थो त इन्हनि खे मौत जी सज़ा ॾिनी वञे। हा सोट, हू ज़िंदा रहंदा त असां लाइ मसइला पैदा कंदा रहंदा। मरंदा त हैदर इहे सभु ज़रूर मरंदा, पर पहिरियां इन्हनि खे ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारनि पए। थोरो हेॾे होॾे भॼण ॾींहुं ॾिसी कोन थो विफलनि था पिया। मां ॻाल्हाए चुको आहियां चाकर खान सां बि त सांवल सां बि। ॿिन्ही जो तव्हां सां ॻाल्हियूं करण जो को बि इरादो न आहे। ॿई धुरियूं तव्हांजो मौत चाहिनि थियूं। पोइ तव्हां पाण में विढ़ी मरो या हुननि जे हथां मरो, उहो तव्हां ते आहे। मुंहिंजो चवणु तव्हां ॿिन्ही धुरियुनि खे इहो आहे त तव्हां पाण में हिकु थी वञो ऐं दुश्मननि सां मुक़ाबिलो कंदे मरो त उहो बहितर अथव। रूंडे सां गॾिजी विढ़ूं, इन खां बहितर आहे त असां अकेला विढ़ी मरूं। पोइ भली शौक़ सां अकेला थी मरो, असांखे को बि एतिराज़ु न आहे। हाणे असांखे हलणु घुरिजे। सभु को पंहिंजे नुक़सान जो ज़िम्मेवार पाण आहे। शेरल मुंहिंजे भाउ खे छॾियो, तव्हां इहो ॿुधायो त करिणो छा आहे? सभ खां पहिरियां सांवल जो कमु पूरो करिणो आहे। छा तव्हां इन कम लाइ तयारु आहियो? सांवल खे मारण लाइ तव्हां असांजो साथ ॾींदो? कसम, जेकॾहिं तव्हांजो साथ न ॾियूं हा न त पोइ हिते अचूं छाजे लाइ? तव्हां सांवल खे मारण जी तयारी कयो, असां तव्हां सां गॾु आहियूं। मां त चवां थो सुभाणे सभु गॾिजी इन सांवल जे मथां हमिलो कयूं, इन खे दफ़ करे छॾी। अड़े केतिरा पाण में हटा कटा हूं, इहो हिकिड़ो सांवल सां खां ज़ोर थी वेंदो। रुगो तव्हां मुड़सी कयो। अञा घणा ॾींहं हसीना बेगम खे ज़िंदा रखंदे? हसीना बेगम खे ज़िंदा ई रखणो पवंदो। पर मां हाणे उन मां बेज़ार थी पई आहियां। सुबुह शाम उन जी ख़िदमत मूंखां कान थी पुॼे हींअर। सो टे टाइम तूं उनजे अॻियां मानी पाणी थी रखी, ॿियो तूं उनजी कहिड़ी ख़िदमत थी करी? पर मां त चवां थी हाणे तूं उनखे मारे छॾ, ऐं ज़िंदा रखण मां बि फ़ाइदो कहिड़ो? सोरठ हसीना बेगम सां बाबा साईं जो निकाह थियल आहे। वो कहिड़ी बि औरत आहे, पर रिश्ते में तो मुंहिंजी मां आहे न। मां उनखे मारण जो गुनाह पंहिंजे सिर जे मथां नथो करे सघां। जेकॾहिं तूं इहो गुनाह नथो खणी सघीं न, त इहो गुनाह मां पंहिंजे सिर मथां खणंदमि। छा थी वियो सोरठ तोखे? कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी? पर हाणे इन औरत खे हिन घर में मां ज़िंदा नथी ॾिसी सघां। जे अगरि तव्हां नथा मारे सघो न, त इनखे हाणे मां ज़हर ॾी पूरो कंदसि। सोरठ मां तोखे इहो क़दम खणणु कॾहिं बि कोन ॾींदुसि। जेकॾहिं मुंहिंजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु वञी तो इहो क़दम खयो न, त पोइ तुंहिंजे लाइ हिन घर में का बि जाइ न रहंदी। सो त भला का ख़बर पई थो इहो रूंडो ऐं शेरल वारा ये सभु या सभु जाबर जी औताक ते गॾु थिया थो। हाणे हिन मां तव्हां ई को अंदाज़ो लॻायो, इहा का नई खिचड़ी तयारु थी रही आहे। सोढीअ सभ जा सभ हिन महिल मूंखे मारण जी सलाह करे रहिया हूंदा। इन करे चवां थो सोट, इन्हनि खे ज़िंदा छॾणु पंहिंजी वॾी ग़लती आहे। सोट रूंदे खे ज़िंदा छॾणु मां बि न पियो चाहियां, पर मां छा कयां? मां यासीन सगोरी खे पुछी ॾियणु न पियो चाहियां।
सो त खणी जो भलो साईं विच में विझी पंहिंजी जान छॾायो भला हुनखे जे मौक़ो मिलियो हू तव्हां सां रिआयत कंदो। सुरपे तूं ई ॿुधा त हिननि जो हाणे छा करणु घुरिजे। सो त मां त चवां थो सभ खां पहिरियां अॼु जो अॼु रूंडे खे ॻोठ निकाली ॾेई हितां तड़े कढी छॾियोसि। ॿियो कमु त शेरल ऐं मुराद खे बि हितां रवानो करे छॾियो। रूंडे खे त चई छॾियो हो, पोइ हू अञा छो नथो हितां निकिरे। सुठ तूं हीअं कर, पंहिंजा हमरा तयारु कर, मां ॾिसां त रूंडो कीअं नथो निकिरे। मां पाण हली तो उते बीहां। चाकर खान असांखे ज़बरदस्ती हितां लॾाइण जी करे थो। जेकॾहिं असां अॼु लॾो न खयोंसीं न, तूं पंहिंजा माण्हू वठी ज़बरदस्ती असांखे हितां तड़े कढंदो। पुफी रूंडे जूं एतिरियूं त शैतानगिरियूं थियल आहिनि, एतिरियूं त शैतानगिरियूं थियल आहिनि जो असां कंहिंखे मुंहुं ॾेई कंहिंखे ॾियूं। जेकॾहिं तव्हां बेकसूर हुजो हा न त असां दुश्मन खे बंदूक जे ज़ोर ते पोइते हटायूं हा, पर रूंडो हर हिकु माण्हू सां फिटायूं वेठो आहे। हा भाउ, इहा त हुनजी पुराणी आदत आहे। जेकॾहिं एतिरो भलो हुजे हा न त पोइ अदा भेण सां खाइण पीअण न बंदि करे हा। तव्हां बाबा जे फॾनि खे कोन पुॼंदो, इन करे तव्हां असांखे असांजे हाल ते छॾे ॾियो। तव्हां हितां वापसि हलिया वञो, न त तव्हां बि असांजे करे सुरनि में अची वेंदो। सुणी, असां लाइ को बि मसालो कोन थींदो, रुगो तव्हांजा मसला हल थियनि न त असां शुकुर कयो। अबा, इन मसइलनि खे हल करण जो तो छा सोचियो आहे? पुफी तव्हां परेशान न थियो, को न को हल ॻोल्हे वठंदुसि। बाक़ी ज़बरदस्ती चाकर खाने तां तव्हांखे लॾाए नथो सघे। जेकॾहिं ज़बरदस्ती कयईं बि न त छेड़ो ई सही। ओए कांव जी कावड़ अक मकड़ जी मथो न ही अमल ॾिस न हू अमल ॾिस। कायो या अच्छी ऑटोमेटिक गाॾी वचन सां रूंडे खे ॻोल्हींदा। अरे रूंडे कयो छा आहे? हा वॾो गंद हल, ये वॾो गंद कंदा वॾो गंद। पर बी भली अचे चाकर खान, मां पाणे ॻाल्हायांसि थो। अरे ॻाल्हाइण छा जो यार बाबा, हल त हलूं, न त ही मुर्दार माराईंदी। अरे बी मां पाणे ॻाल्हायां थो। थोड़ा बीड़ी कट अरे थोड़ा पचे वत और मुझे वत में कढू। रूंडा तोखे हुकम हुयो न ॻोठ छॾे वञण जो, तूं अञा हिते? तोमें एतिरी ज़रूरत किथां आई जो तूं चाकर खान जे फ़ैसिले खे पुठी ॾी? कट तोखे सिधी ॻाल्हि सम्झ में न ईंदी। बाबा पहिरीं छोरे खे रूंडा तोखे शाम ताईं जो वक़्तु आहे, शाम ताईं। सोटे हेॾे को मसइलो थियो आहे, फायरिंग पे थिए। अचो। अच्छा वारस, तू सोट के खणाए वञे अस्पताल, तो मां हिननि शैताननि खे मोहिजा थो। ठीकु आहे दर,
तूं हुननि सां मुंहुं ॾे, मां सांवल ॾे वञां थो, ठीकु आहे? ठीकु आहे, वञ। उफड़ मूंखे लॻे थो त जाबर खान वारनि सांवल वारनि जे मथां हमिलो कयो आहे। अच्छा इहा ॻाल्हि आहे त पोइ जेकॾहिं जाबर ने सांवल मोड़ वारा खे फिनिश करे छॾियो न, पोइ त इन चाकरणे वाकरणे खे मां कंदुसि वाड़े तारा गोल तारा। यार बाबा मुश्किल आहे। थक ई खोड़ ते मूडी मटाए छॾी जेको मां मारियां पियो चाकरा खे। केरल चाकर खान होश विञाए असां ताईं पहुतो, पर पोयां जाबर वारनि सांवल जे मथां हमिलो कयो। उन जा फायर ॿुधी चाकर खान उन्हनि जे तरफ़ भॻो। अदा मुराद जाबिर वारा बि सांवल खे रहंड ॾेई निकिरी विया आहिनि। जेकॾहिं सांवल जाबर वारनि जे धक खां बची वियो न, त पोइ इहे जाबर वारा बि ज़िंदा कोन रहंदा। जाबिर वारा मरनि था या बचनि था, उन्हनि सां असांजो को बि मतिलबु न आहे। अदा तूं रुगो इहो सोच त रूंडे जी चाकर खान वारनि मां कीअं जान छॾायूं। अदा शेरल, इन रूंडे निभागे जे पोयूं सिक्कू बि ॾमरियो थो अचे, छो त सिक्कू जे भाउ वल्लू खे मारण जे पोयूं इन रूंडे जा हथ। इहो ई त मां चवां थो न त इन रूंडे खे कंहिंखां बचाए, कंहिंखां बचाई। बाबा बि असांखे हिकु अहिड़े ज़ालिम खे बचाइण लाइ मोकिलियो आहे जंहिंखे बचाइण लाइ त दिलि ई नथी चढ़े। त पोइ अदा हीअं कर, हिन ॻोठ खे छॾे वापसि था हलूं। अदा मुराद जेकॾहिं वापसि हलियासीं न त बाबा मां हथी काथी वेंदासीं। त पोइ अदा तोखे इहो ज़हर जो ढुक पीअणो पवंदो। कासिम सांवल बची वियो आहे, मौत वारो तव्हां हुनखे धक ई न आहियो। अदा जी जल्दबाज़ी करे इहो सांवल बची वियो। मां का बि जल्दबाज़ी नाहे कई, मां हुनखे धक सधो सीने वारो हयो आहे, पर हो कमीनो बची वियो। हयाती हुनजी वॾी, मां छा थो करे सघां। सांवल जा त भाग भला हुआ, पर चाकर खान हींअर तव्हांजे पोयां बाह भरे छॾींदो। असां चाकर खान सां मुंहुं करे वठंदासीं। तूं रुगो असांखे एतिरी जांच करे ॿुधाए त इहो इक़बाल ऐं मलूक खैरन सां पंहिंजे घर पहुता। जे हुननि जा नंबर बंदि था मिलनि त हुननि जे तरफ़ ख़ैर बि न सम्झे। अदा ईअं थी सघे थो त नंबर पाण बंदि करे छॾिया हुजनि। जेकॾहिं महफ़ूज़ जॻह ते पुॼी आहे न त ॼाण ज़रूरु कंदा शाम जो। यार कासिम तव्हां हिते रहंदो या कंहिं ॿिए जॻह ते वेंदो? फ़िलहाल त हिते आहियूं। तव्हां वियो, मां मानी टुकर जो बंदोबस्तु करे अचां। मोटण जी कजांइ, देरि न कजांइ। हा जो वार देर न लॻंदी। वारिस मूं वारो सोट जाबिर ऐं रुंडो वॾा शैतान माण्हू, जैसे त इहे मरंदा कोन न, हिन ॻोठ में अमन बि कोन थींदो। रेस ऐं हुन जा माण्हू जाबिर जे पोयां विया आहिनि। अॼु जाबिर कॾहिं बि न बचंदो। बाक़ी इहो रहियो रुंडो, इन खे बि ॾिसी वठंदासीं। वारिस हिन महिल इन क्रमीणे रुंडे जे कुल्हे ते हथ मुराद ई शेरल रखियो आहे। सिकू तूं छा थो सम्झी, इहे रुंडे खे बचाए सघंदा? मुंहिंजे भाउ वलू जो कातिल रुंडो आहे। रईस ऐं सांवल जे चंबे मां जेकर बची वियो न त हुन कमीने खे मां ज़िंदा न छॾींदुसि। छो त सिकू जी सट, मौत जो धक बस आई पूरा। बस मां फ़िलहाल चुप ई माट इन में आहियां जो रईस ऐं सांवल रुंडे जे पोयां कात ई कुहाड़ा खयूं था वठनि।
घोटिजी वेंदा, सभई नंबरवार घोटिजी वेंदा। वारिस मूंखे इहो ॿुधाए त सावल जो कुझु बचा थियो या धक ॾुखियो लॻी वियो अथसि? हुननि त मारण जी पूरी कोशिश कई, पर मालिक सां ई भलाई कई आहे। इहा त सावल जी ग़लती आहे जे कासिम ऐं जाबिर खे ज़िंदा छॾे ॾिनो। चाची सावल जी क्या ख़बर पई? न मन जणे जणे खां ॻोठ मां पुछा कई अथमि, पर को बि हवाल सही कोन थो ॾे। के था चवनि त धकु थोरो अथसि, के था चवनि त धकु घणो लॻो अथसि। हाणे इहा त रब खे ई ख़बर। मालिक साईं सावल जे सिर ॾांहुं ख़ैरु करे चाची, पर जेकॾहिं असां पुछूं त पुछूं बि कंहिंखां जेको असांखे सही ख़बर ॿुधाए? खातू तोखे त ख़बर आहे त असांजा हिते सॼणा घटि ऐं दुश्मन घणा आहिनि। मां कंहिंखे वञी पंहिंजी पोती लाइ पेरनि ते विझां त सही हवाल ॾियो। कंहिंखे बि पेरनि ते पोती लाए रखण जी चाची ज़रूरत कान्हे का, ऐं हैदर खे बि घर जो खुटको ज़रूरु हूंदो चाची, कंहिं न कंहिं सां न्यापो कंदो। हैदर भला अकेलो कीअं सावल खे छॾे ईंदो अस्पताल में? जीअं सावल जी तबियत बहितर थींदी न चाची, तूं ॾिसजां हैदर ज़रूरु ईंदो। ऐं इहा त ख़बर हुननि खे बि हूंदी त असां घर में केतिरो परेशान आहियूं। पंहिंजे ॻोठ वेठा हुआसीं, केॾा सुकून में हुयासीं। हिते आया हूं, को न को मसलो आहे ई आहे असांजे लाइ। चाची मुंहिंजी बि दिलि हिन ॻोठ मां भरिजी वई आहे। रॻो खेरनि सां सावल ठीकु थी घर अचे त चवंदीसांसि त लॾो खणी बसि हुन ॻोठ था हलूं, खटे मां गॾु उते सुकून सां तो हुआसीं चाची। सावल खान तुंहिंजे ॿिनि दुश्मन खे असां पूरो करे पोइ हिते पहुता आहियूं। बाक़ी इहो जाबिर ऐं कासिम असांजे हथनि मां निकिरी आहे। चकर खाना हाणे उहे मुंहुं हवाले भले ओसी ताईं दाणो पाणी चुगी वठनि, जेसी ताईं मां हिते अस्पताल में आहियां। हिन वक़्तु हू ॻोठ छॾे निकिरी चुका आहिनि। चकर खाना ॿीहर हिन ॻोठ में हुननि जा लाश ई ईंदा। बाक़ी तव्हां रुॻो रूंड जो बंदोबस्तु कयो। रूंडे जे विच में शेरल ऐं मुराद अची विया आहिनि। पहिरियां त मां हिननि ॿिन्ही खे ॻोठ मां तड़े कढंदुसि, पोइ हिन रूंडे जी निड़ी ते ॾींदुसि लत। सोट जी सर। तूं भले घर वञ, घर वारा सभु परेशान हूंदा। मूं वटि वारिस के आहे। ठीकु आहे सोट, मां ॻोठ थो वञा। हैदर भी मां तोखे पाण सां गॾु गाॾी ते खयों थो वञा। सावल खान कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे त मूंखे बेझिझक थी ॿुधाए। बाक़ी डॉक्टरनि खे चई छॾियो आहे, हू पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कनि पिया। इंशाल्लाह तमामु जल्द तूं सिहतियाब थी घर पहुची वेंदे। चकर खाना हूंअं बि एॾो वॾो घप न आहे। हाणे मां ठीकु आहे, अलाह कंदो सुभाणे ताईं ॻोठ अची वेंदुसि। चङो, पोइ मूंखे इजाज़त। लख लाइ शिरल तव्हां उन शैतान खे बचाइण जे लाइ आया हो जेके पथरियूं चुटण जे लाइ हर माण्हू जी ख्वाहिश आहे। शिरल हिन ॻोठ जे हर माण्हू जे हथ में पत्थर आहिनि जेके रुंडे खे चुटण जे लाइ तयारु बीठा आहिनि। पोइ तूं ई ॿुधाए के माण्हू जा तूं हथ रोकींदे? बहितर त हिन में अथई, हिन रुंडे खे इन हाल में छॾे ऐं तव्हां हितां निकिरी वञो। ॿियनि हथनि खे छॾ सिकू, मूंखे इहो ॿुधा त तव्हां रूंडे खे मारण लाइ पंहिंजे हथनि में घणा पत्थर खणिया आहिनि? शिरल रुंडो मुंहिंजे भाउ वलू जो कातिल आहे, जेके मुंहिंजे भाउ खे बेदर्दी सां घुटा ॾेई मारियो। शिरल उन्हनि कमीणनि खे मां पंहिंजो सजन सम्झो, सजन सम्झी ऐं पंहिंजी भेण जो रिश्तो उनजे पुट गुलशेर खे ॾिनो। हाणे मूंखे तव्हां ई ॿुधायो त अहिड़े कमीणे शख़्स जी सज़ा छा आहे? हाणे तव्हां ई ॿुधायो उनखे चुटण जे लाइ मुंहिंजे हथ में घणा पत्थर हुजनि। जेतिरो बि तूं ॿुधाईंदे न, उन्ही खां मथे हिकिड़ो ज़रो बि न हूंदो। बाक़ी मूं मां अहिड़ी उमेद न रखिजो शिरल, जो मां हिन रुंडे जहिड़े ज़ालिम माण्हू खे बख़्श कंदुसि। शिरल, लॻे थो त असां हिते ग़लति ऐं ज़ालिम माण्हू जी मदद करण जे लाइ पहुता आहियूं। कंहिं सां बि सिधे नमूने सां ॻाल्हाए कोन था सघूं। जंहिंसां था ॻाल्हायूं त शर्म खां असांजो कंध झुकी थो वञे। हा त पोइ अहिड़े माण्हू जी असां मदद छाजे लाइ था कयूं?
पे हा चाकर खान कौन असां पहिरियों हम करे हा पर जॾहिं खां ने चाबर सावल खान खे मारण जी कोशिश कई आहे चाकर खान असां ते कीअं रहम कंदो मूं ने चाकर खान मां रहम जी उमेद रखण ई छॾे ॾिनी आहे जेकॾहिं असांखे ज़िंदा रहणो न त चाकर ऐं सावल मोड़ मारां खे मरणो ई पवंदो। ओ बाबा साईं हिननि खे मारींदो केरु? अड़े इहो शेर लाइ मुराद वारा इन्हे खे मारींदा। बाबा उहे तव्हांजे विच में ठा करण आया आहिनि माण्हू मारण न आया आहिनि। सुवाल ई पैदा नथो थिए जो असां ॿिन्ही धड़नि में को ठाह ठोह थिए या त हितां असांखे लॾो खणी हलणो पवंदो काॾे या ने चाकर ऐं सावल खे मरणो ई पवंदो। त पोइ असांजी भलाई इन में ई आहे त असां हितां लॾो खणी हलूं। तो न जेके भाणे वटि ॿ शींहं भराया न उहे कहिड़े दर्द जी दवा आहिनि? बाबा शेर लई मुराद असांजे पारां ज़रूरु पवंदा पर माण्हू कोन मारींदई। उन्हनि खे ॾियो न वापसी जी टिकट वठी वञनि पंहिंजे ॻोठ बाक़ी ने चाकर बाकर खे मां पाण ई मोड़ींदुसि। जेकॾहिं हू हितां वापसि विया न त हिते तोखे उब तो टंगे छॾींदा पोइ केरु छॾाइण वारो बि कोन हूंदई। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।